हाँ भाभी, वाका थी आओ घर जे कमन मां भी सोचो पे वांदी थिया कुआर भी पंहिंजे कमरे में वञे त पोइ वही भाभी सां कचहरियूं कया न त कुआर कन लॻाईंदी। अहिड़ी वेड़ी ॻाल्हि थियनि त घर में बाइताल थी वेंदा। तव्हांजी नुंहुं वञे थी 23 तारीख़ जो झांसीअ में सिंधीअ जी मौज गरबा नाइट में। हाँ मुंहिंजी नुंहुं त तयारियूं बि करे बाज़ार मां लटियूं वठी आई है ऐं वॾा वॾा ॻाढ़ा पीला चोला वठी आई है। हिकु चोलो फाड़ा त पूरे मोट जा कपिड़ा सुकिजी वञनि। मुंहिंजी नुंहुं त मूंखां कुझु ई न थी। हुनखे पतो अथसि मम्मी डांस में सुपर खां बि ऊपर आहे। अगरि ई मां 10 मीटर वारा वॻा पाए ॻाढ़ियूं पीलियूं लटियूं खणी नचियसि त सभिनी जो मुंहांडो मुंहिंजे पासे ई हूंदो। इन ई ॻाल्हियुनि सां त मुंहिंजी नुंहुं मूंखां सड़ेंदी कि मम्मी जो नालो छो थिए। भाभी मां भी सिंधुअ जो पानी पीतो आहे। भले वह सिंधीअ जी मौज झांसी गरबा नाइट में राजधानी एक्सप्रेस में वेही करे वेंदी, मां त पैसेंजर अड्डे में भी वेंदसि नी। 2 कलाक लेट ई त पुॼंदसि, वञी उते ठका कंदसि। भले मूंखे उते ॾिसी सड़े, आपणी घोट नशा हुए। असांजे यूपीअ जे झांसी शहर में 23 सितंबर 2025 जो सिंधीअ जी मौज गरबा नाइट जो एॾो वॾो प्रोग्राम पियो थिए, असां न वञूं? ये थी नथो सघे। अरे खाधो पीतो जिंदगी जो मज़ो त इन गरबा में ही आहे, न त नुंहरुनि सां घर में त मुंडा पायूं पिया। तव्हां बि हलो, जगह यादि रखिजो, श्री लक्ष्मी गार्डन एलाइट सिपरी रोड झांसी।